नाज़िम हांसदाबाद में पुलिस में भर्तियुनि लाइ टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि जी सुजाण धुरियुनि पारां सख़्त एहतिजाज कंदे इंतज़ामिया ते टेस्ट जा नतीजा बदिलाइण जा इल्ज़ाम हया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे निज़ामुद्दीन गंभीर। बिल्कुल इन वक्त असां हांसदाबाद प्रेस क्लब जे अॻियां मौजूद आहियूं, जिते सिविल सोसाइटी के नौजवाननि एहतजाज किया है। तो पुलिस में PTS जेका इन्हनि टेस्टूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जे कीज़ में चेंजिंग करे छॾी अथनि। उन खां अलावा सिंध जे नौजवाननि सां ॿिए खाई करे पंजाब में मुंतकिल कई वई आहे कीज़। उन जे करे हिते नौजवाननि जिन टेस्ट ॾिनी आहे PTS में ऐं सिविल सोसाइटी जे नौजवाननि एहतजाज किया आहे। अचो तो साणनि पुछूं तो वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तो PTS जे तरफ़ां जेको 14, 15 ऐं 16 मार्च ते सिपाही जूं जेके टेस्टूं वरितियूं हुयूं आहिनि उन में जेके आंसर की हिननि अपलोड कयूं आहिनि उहे टोटल जो टोटल ग़लति आहिनि। 14 तारीख़ जो 15 में 15 जो 16 में हणी आहिनि, जंहिंजे करे तक़रीबन जेके सिंध जा नौजवान आहिनि सभु फेल पिया था थियनि। बराए महिरबानी असां हिकु मुतालबो कयूं था PTS वारनि खां, जेके अॼु ताईं सुठे नमूने टेस्ट कंडक्ट कंदी पई अचे, त असांजी जेके कीज़ अपलोड कयूं अथनि ग़लति उन्हनि खे थोरो अञा रिमूव करे वरी जेके सही की आहिनि उहे अपलोड कयूं। 14, 15, 16 मार्च ते तो उन्हनि में जेको असांखे माना सही जवाब आंसर टिक करे आयासीं न उहे ग़लति असांजा जवाब था निकिरनि। बराए महिरबानी PTS खां अपील असां PTS में उमेद था रखूं त उन जो सही नोटिस वठे वञे। IG सिंध के मुश्ताक महर के PTS वारनि खे सभिनि खे अपील आहे त जेका आंसर की ग़लति अपलोड कई वई आहे उन्हनि खे रीचेक करे सही अपलोड कई वञे ऐं जेका सही शागिर्द आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। सही कुछ सवालनि खे जेको असां बेटा आयो आहे नौजवाननि पाण में वेही या कुछ पेपर जेके आहिनि या फोटो नेट ते अची विया आहिनि उन बेटा आयो आहे त जंहिंमें सचल सरमस जी दरगाह हू पंजाब में छो पैदा कनि, सिंध वारो जिन ऑप्शन टिक कयो आहे उन्हनि खे ग़लति करार ॾिनो पियो वञे। अपील असां PTS वारनि सां ई कंदासीं। पहिरियां त उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे फ़िलहाल त पुलिस डिपार्टमेंट वारनि सां सिंध गवर्नमेंट सां अपील कंदासीं। IG सिंध खे चवंदासीं त PTS वारनि खे इहो हिदायत कई वञे त महिरबानी करे की सही अपलोड कई वञे। कैमरामैन मोहम्मद अली मेमन सां गॾु निज़ामुद्दीन गंभीर, मेहरान TV, हांसदाबाद।